पंहिंजे सॼे सिंधी समाज खे जय झूलेलाल। दोस्तों, कुछ ॾींहं पहिरियों पुणे महाराष्ट्र में पंहिंजे सॼे सिंधी समाजनि जे बानीकारनि मिली करे हिकु फेडरेशन ठाही, जंहिंमें श्री इंद्रेश कुमार भी शामिल हुआ। दोस्तों, तव्हां सभिनि खे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त पंहिंजे सिंधी समाज में हिकु वॾी फेडरेशन खुली रही आहे। जी हाँ दोस्तों, जंहिंजो नालो आहे विश्व सिंधी हिंदू फेडरेशन ऑफ एसोसिएशन, जंहिंमें पंहिंजे सिंधी समाज जा वॾा वॾा बानीकार जुड़िया आहिनि। दोस्तों, विश्व सिंधी हिंदू फेडरेशन ऑफ एसोसिएशन जो एजेंडा आहे यूनिटी अमोंग ऑल एसोसिएशन ऑफ द वर्ल्ड, सिंधी एकेडमीज इन ऑल स्टेट्स, सिंधी यूनिवर्सिटीज़, सिंधी टीवी चैनल्स, साल में 2 भेरा सिंधी हॉलीडेज, सिंधी झांकी एट दिल्ली ऑन 26 जनवरी, प्रमोटिंग सिविल सर्विस फॉर सिंधी यूथ, प्रमोटिंग पॉलिटिक्स फॉर सिंधी यूथ, ईयरली AGM फॉर फेडरेशन, मंथली जूम मीटिंग एट लेवल्स, राइट्स ऑफ सिंधीज आउटसाइड कंट्रीज, झूलेलाल टेम्पल, सिंधु भवन इन स्टेट एट दिल्ली, झूलेलाल फेस्टिवल ईयरली, द टोटल सिंधी पॉपुलेशन इन इंडिया एंड आउटसाइड, इंडिया नीड्स टू बी फाउंड। दोस्तों, अहिड़ा तमामु एजेंडा तव्हांखे हिन स्क्रीन ते ॾिसण ईंदा हूंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां असांजा एडवाइज़र ऐं असांजा मेंबर्स जा नाला। श्री शंकर लालवानी, श्री राजाराम भगवानी, श्री मनोहर ममतानी, डॉक्टर रवि टेकचंदानी, डॉक्टर वाशु श्रॉफ, श्री लक्ष्मण लुधानी, श्री भगतराम छाबड़ा, डॉक्टर गुरमुख जगवानी, डॉक्टर राजू मनवानी, डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी, श्री पवन सिंधी, श्री किशोर पारवानी, श्री ईश्वर जमतानी। दोस्तों, तव्हां जेतिरो थी सघे एतिरो इहो वीडियो फैलायो, छो त असांखे तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे। तव्हां हिन स्क्रीन ते नंबर ॾिसी था सघो, जंहिंखे बि असां सां जुड़िणो आहे उहो नंबर ते कॉन्टेक्ट करे ऐं असां खां जुड़े ऐं असांजी विश्व सिंधी हिंदू फेडरेशन ऑफ एसोसिएशन में जुड़ो। जय झूलेलाल, बेड़ा ही पार, सदाई शाहूकार, जय हिंद।